यार तोकीर हिन वक्त तमाम नाजुक सूरत हाल आहे। असांखे हिन जे बारे में का शइ सोचणी पवंदी। वलीद भाई तव्हांजे ज़हन में कुछ आहे, मतलब को प्लान वगैरह तव्हांजे ज़हन में आहे? यार काफ़ी देर खां इहो ई सोचे रहियो आहियां त हींअर इलेक्शन जी तारीख़ अची मथां पाती आहे। आरिफ हुसैन चवे पियो त तव्हां हुनखे, हुनजो छा नालो आहे, हू इस्माइल, तव्हां हुनखे चङे तरीक़े सां सुञाणियो था। हाँ ऑफ कोर्स। कीअं था सुञाणियो तव्हां हुनखे? यार मां पहिरियों हुनजे लाइ कमु कंदो हुउसि। हुनजे इलाइक़े में जेको बि ॾोह थींदो आहे, नंढो तोड़े वॾो, माण्हुनि खे अगवा करणु, औरतुनि खे घर मां खणणु, सभु हुनजे चवण जे मुताबिक़ थींदो आहे। ऐं मूं बि नंढा नंढा ॾोह करे अॼु हिकु वॾो मुजरिम बणिजी वेठो आहियां। हिननि हथनि सां मूं अलाए केतिरनि ग़रीबनि जानियूं वरितियूं। छा वलीद भाई हे सभई कम तव्हां कंदा? तोखे छा थो लॻे त मां हुते ग़रीबनि जे लाइ चंदो गॾु करणु वेंदो आहियां? पर वलीद भाई ही त तमामु वॾो ॾोह आहे। माण्हुनि खे खणाइण, औरतुनि खे विकिरो करणु, उन्हनि जो कारोबार करणु। मां इन जे करे पार्टी में न आयुसि। वलीद भाउ त पोइ कंहिंजे लाइ कई हुई? ॾुखायल इंसाननि जी मदद करण जे लाइ? ॿुधा, तूं मूंखे इहे पंहिंजूं उसूलनि जूं पटियूं न ॿुधाए। हिन वक़्तु असीं टाइम बम जे मथां वेठा आहियूं जेको कॾहिं बि फाटी सघे थो। वलीद भाउ, बाइक चोराइण में ऐं छोकिरनि जो कारोबार करण में वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ॾोह हूंदो आहे। तूं हुनखे पंहिंजी उसूलनि जी पटी सां न बेटा। केर बि हुजे, पर मां कंहिंजे बि ख़िलाफ़ कूड़ो स्कैंडल ठाहे करे आरिफ हुसैन जे दिलि में जॻह नथो ठाहे सघां। चङो त पोइ तुंहिंजो इरादो छा आहे? मां पार्टी छॾे ॾींदुसि। हुनजो अंजाम ॼाणी थो? का परवाह न आहे। तुंहिंजो बि उहो ई अंजाम थींदो जेको न सिक्योरिटी गार्ड जो थियो, कुत्ते जी मौत मारियो विधे। केर मारींदो मूंखे? वलीद भाउ, मां अहिड़ो ग़ाइब थींदुसि जो मूंखे कोई बि न ॻोल्हे सघंदो। काॾे ग़ाइब थींदे तूं? तव्हां हलो, ॿाहिरि निकिरो। हलो हलो। हिन खां पहिरियां जो आरिफ जा कुत्ता तोखे ॻोल्हे ख़तमु कनि, आउं तोखे पूरो कंदुसि। मूंखे मारे अव्हांखे छा मिलंदो वलीद भाउ? बहितर अव्हां जो नुक़सान थी वेंदो। इहो कमु तव्हां अकेले कोन करे सघंदा। तुंहिंजे जीअरे हुअण जे बावजूद बि मूंखे अकेलो कमु करणो पवंदो। ठीकु आहे, हलायो। जेकॾहिं तोखे मंज़ूर आहे त ईअं ई सही। तो ईअं सोचो कीअं? मां तोखे मारींदुसि? मां तोखे कॾहिं नथो मारे सघां, कॾहिं बि न यार। तोखे जेकॾहिं वञिणो आहे त तूं भली हलियो वञ, आउं अकेलो पाण कमु कंदुसि। वलीद भाउ, तव्हां इहो कमु छॾे छो नथा ॾियो? तव्हां केसि ताईं हिन गप में पंहिंजा हथ ख़राब कंदा रहंदा? नेठि त तव्हांखे पंहिंजा हथ साफ़ करणा पवंदा न। हाणे वॾी देरि थी वई आहे। तो केरु ख़बर न आहे मौत खां पोइ मूंखे गुसल नसीब ई थिए या न। तोखे जेकॾहिं पाण खे बचाइणो आहे त तूं वञी सघे थो। न वलीद भाउ, मां तव्हांखे अकेलो छॾे न वेंदुमि। इहो कमु हिकिड़े माण्हू जो त आहे ई न। हाणे इहो कमु असां ॿई मिली कंदासीं। न यार, तूं अञा जवान आहीं। तुंहिंजे साम्हूं सॼी ज़िंदगी पई आहे। हलियो वेंदुसि, पर इहो कमु ख़तमु थियण खां पोइ। तूं छो पंहिंजी ज़िंदगी आज़ाब में थो विझी? आख़िरी भेरो तोसां गॾु, बसि हुन खां पोइ वापसि मुड़ी कोन ॾिसंदुसि। ठीक है यार, आखिरी चक्कर ही सही।
ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।